नौशरो फिरोज़ में सॼी सिंध जी लोड शेडिंग जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। रमज़ान जे भलारे महीने जे पहिरें ॾहाके में रोज़ेदारनि समेत लॉकडाउन सबबि घरनि ताईं महदूद बणियल रहवासी तमामु घणा परेशान आहिनि। सुबह 10 बजे लाइट वञे थी, शाम जो 5 बजे लाइट थी अचे। दुकान असांजा बंदि आहिनि, असांखे हाणे कारोबार जे हिसाब सां असांखे कुझु मिले बि कोन थो। हिकु पासे इहा सूरत-हाल आहे त रहवासी सख़्त गर्मी ऐं घुट वारे माहौल में कोरोना वायरस जे ख़ौफ़ सबबि घरनि मां घटि निकिरनि था। वरी जेके गर्मीअ सबबि ॿाहिरि निकिरी अचनि था त कारोबार बंदि हुजण करे दुकाननि आॾो थलनि ते वेही वापसि घरनि ॾांहुं मोटी वञनि था। लोड शेडिंग ॾाढी आहे, ॿाहिरि कारोबार बि कोन था कनि, ॼण घर था वञूं त लाइट कोन्हे का, ॿाहिरि था निकिरूं त चवंदा घर वञूं, छा खाऊं। लोड शेडिंग लॻी पई आहे ॾाढी। असां इहा अपील आहे त लॉकडाउन बि ख़तमु कयो, लाइट जी लोड शेडिंग बि ख़तमु कयो, लाइट बि ॾियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वधियल लोड शेडिंग जो आज़ार जेको आहे हुकूमत खे घुर्जे त उहो ख़तमु कराए वञे, त जीअं रोज़ेदार ऐं लॉकडाउन भलियल जेके अवाम आहे उहो घरनि ताईं जेका महदूद बणियल आहिनि उहे पंहिंजो वक़्तु सही तरीक़े सां गुज़ारे सघनि। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।